ज़ोहर जी नमाज, वरी ज़ोहर जी नमाज़ बाद क्लासन में कुरान, विची जी नमाज़ ताईं कुरान पढ़ंदा पिया आहिनि, सिखंदा पिया आहिनि। विची खां पोइ सांझी रुगो छुट्टी हूंदी आहे, सांझी खां इशा ताईं कुरान मानी खाई, नमाज़ पढ़ी, वरी कुरान। मुझो अल्लाह जो कसम, इहे मदरसनि जा नंढड़ा ॿार सुते बामा के कुरान पढ़े मिलंदा। कुरान नमाज, कुरान नमाज। हाणे वाला ॿुधाए, लतीफ़ साईं जी दुआ आहे या लतीफ़ साईं जी पिट? थोरो ॻाल्हाए त सही। वरी चवंदा न भाई इमाम जा पिटियल आहिनि, हे इमाम जा पिटियल आहिनि। चइसि इन्हनि खे इमाम ने पिटियो आहे। कलमे वारा छा मूंखे इमाम ने पिटियो, तोखे इमामनि जी दुआ आहे? चइसि मूंखे इमामनि जी दुआ आहे। पोइ अचु अवाम जे साम्हूं तूं बि पेश थी, अवाम जे साम्हूं आऊं पेश थियां थो। पोइ इन अवाम खां त फ़ैसिलो करायूं, तूं बि क़ुरान शुरू कर, आऊं बि क़ुरान शुरू थो करियां। थोरो ॻाल्हाए तो सां। हाणे तूं बि क़ुरान शुरू कर, आऊं बि क़ुरान शुरू थो करियां। चए साईं मूंखे त क़ुरान अचे ई नथो। ठीकु आहे, भला तोखे नथो अचे कि ॿिए खे वठी अचे जेको तव्हां में नेक हुजे, चङो हुजे, भलो हुजे, बुज़ुर्ग हुजे, मुतक़ी हुजे, नेकोकार हुजे, भला उनखे वठी अचु। अवां जेको वॾो अलामो हुजे उनखे वठी अचु, स्टेज ते विहार, हू बि क़ुरान शुरू करे, आऊं बि क़ुरान शुरू थो करियां। भला सकरण में जा जेकॾहिं नथो मिले, नवाब शाह मां वठी अचु, सिंध पूरे मां वठी अचु, मुल्क पाकिस्तान मां वठी अचु, हिकिड़ो वठी आ इन स्टेज ते, हू बि क़ुरान शुरू करे, आऊं बि क़ुरान शुरू थो करियां। पोइ जंहिं वटि क़ुरान चओ उन्हनि जे दिलनि में इमाम जो प्यार आहे। ॻाल्हाए थो सां। बाक़ी चवणी आहे दुकान पकोड़ों की बात करोड़ों की, दुकान पकोड़ों की बात। जी अॼुकल्ह मोबाइल ते अधु खां मथे माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, अधु खां मथे। किथे चे वेठो आहे पंहिंजे बंगले में, वेठो ॿाहिरि लोड़े जे ॿाहिरि वेठो आहे, मच्छरनि में पट पट लॻी पई आहे। किथे चे वेठो आहे गाॾी में, वेठो गॾा गाॾी ते। कहिड़ी गाॾी? चे पाण वारी वॾी वीगो गाॾी। केॾां पियो वञी? चे वञा पियो कराची, वञे पियो गाह ते। माशाअल्लाह, अल्लाह जे फज़ल सां ॿ टे बंगला आहिनि, 5-6 कारूं आहिनि, 400-500 एकड़ बनी आहे। अल्लाह साईं गंज ॾिनो आहे, तो पंछान गंज ॾिनो आहे। आयसि कुझु कोन, ॻाल्हियूं वॾियूं। कलमे वारो ॻाल्हियुनि सां माण्हू पैसे वारो कोन थींदो। या ॻाल्हाए थो सां, ॻाल्हियुनि सां माण्हू। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं चवी थो इमामनि जो प्यार आहे न तुंहिंजे दिलि में, ऐं चवां थो इमामनि जो प्यार आहे उन दिलि में जंहिं दिलि में अल्लाह जो क़ुरान हुजे। अच तोखे ॿुधायां, क़ुरान मजीद जा टी सिबारा ॿुधायां। फरमाई अलिफ ला, पहिरियों सिबारो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। ॿियो सिबारो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नास। टियों सिबारो तिलकर रुसुलु फ़ज़्ज़लना बअदहुम अला बअद। चौथों सिबारो लल तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू। पंजों सिबारो वल मुहसनातु मिनल निसाइ इल्ला मा मलकत ऐमानुकुम। छहों सिबारो ला युहिब्बुल्लाहुल जार बिस्सू। सतों सिबारो व इज़ा समिअू मा उनज़िला इलर रसूल। अठों सिबारो वलौ अन्नना नज़्ज़लना इलैहिमुल मलाइका। नौं सिबारो क़ालल मलउ लज़ीना इस्तकबरू मिन क़ौमी। नौं सिबारो वअलमू अन्नमा गनिमतुम मिन शैइन। यारों सिबारो यातज़िरूना इलैकुम इज़ा रजातुम इलैहिम। बारों सिबारो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। तेरों सिबारो वमा उबर्रिउ नफ़्सी इन्नन नफ़्सा लअम्मारतुम बिस्सू। चौदहों सिबारो रुब्बमा यवद्दुल लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। पंद्रहों सिबारो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम। हाणे जेके थकी पिया आहियो, चओ था
त 15 से 12 वारी मथे साल ॿुधायो उहो चवनि सुभान अल्लाह। साईं हाणे मुंहिंजो जेके थकी पिया उहे सुभान अल्लाह चओ। थोरो ॻाल्हायो पोइ आऊं बस दुआ थो घुरायां। असीं पठाणियूं शयूं उधर ते बि ॾींदा आहियूं बाबा। थोरो ॻाल्हायो उधर वारा आहियो रोकड़े वारा आहियो थकल त न आहियो तव्हां वरी चयोसीं स्पीड ब्रेकर अचा न कयो ख़बर पई कान भला जेके थकल न आहियो जेके चवनि असां अञा थोरो बयानु कयो उहे चओ सुभान अल्लाह दिलि जे मोहबत सां चओ सुभान अल्लाह। इन करे आउं चवंदो आहियां असां देवबंदियुनि जा जलसा थींदी क़ुरान ते ॿियनि जा जलसा माइन ऐं मानीनि ते ॿियनि जा जलसा माइन ऐं मानीनि ते इहो फ़र्क़ु आहे ॿियनि जे जलसनि में असां देवबंदियुनि जे जलसनि में। असां देवबंदियुनि जे जलसनि में पहिरीं ॻाल्हि त भत हूंदो ई कोन। भत हूंदो त मिड़ी जहिड़ो तहिड़ो हूंदो। पहिरीं असां वटि खाराईंदा आहिनि मानी पोइ कराईंदा आहिनि बयान पोइ कराईंदा आहिनि बयान। ॿिए पासे पहिरीं बयान पोइ मानी। अब मानी अॻु में नथा खारायो जीअं अॻु में जेकॾहिं खाराईंदा भॼी वेंदा माण्हू। ये सकरनि जा जलसा सिराड़ी जा जलसा नवाब शाह जा जलसा राति जे टाइम ते जेके थींदा आहिनि हज़ारे माण्हू हूंदा आहिनि माना मालूम थियो पाण तो जेसीं जग में खाराईंदासीं त माण्हू भॼी वेंदा। हिकिड़ा जलसनि में ईंदा आहिनि भत वारा ॿिया ईंदा आहिनि रब वारा। ॻाल्हायो त सां इन जे करे असांखे पक आहे त असांजे जलसनि में बेवफ़ा माण्हू कोन ईंदा आहिनि वफ़ा वारा माण्हू ईंदा आहिनि। ॻाल्हायो त सां हाणे 15 सिपारे खां बाद हाणे थोरो अमी ॻाल्हाइजो सोर फरमाए काल अलम अकुल लक इन्नक लन तस्ततिय माय सबरा सत्रु इक़तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फी गफलतिन मुअरिदून अरु क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन उनु क़ाल अल्लज़ीना ला यरजून लिक़ाअना व्यू अम्मन ख़लक़स समावाति वल अर्द इकु उतलु मा ऊहिय इलैक मिनल किताबि व अक़िमिस सलाह बायु व मन यकुनुत मिनकुन्ना लिल्लाहि व रसूली जयु व माली ला आबुदुल्लज़ी फतरनी व इलैहि तुरजऊन जयु फमन अज़लमु मिम्मन कज़ब अलल्लाहि व कज़्ज़ब बिस्सिद्क़ पंजयु इलैहि युरद्दु इल्मुस्सा छयु हामीम तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल हकीम सतयु क़ाल फमा ख़तबुकुम अय्युहल मुरसलून अठायु कद समी अल्लाहु कौलल्लती तुजादिलुका फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह उन्टु तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जू अम्मा यतसाअलून। मत्ता सुभाणे को सकरण जो नवाब शाह जो सिराड़ी जो दोस्त चवे ये सही थोरो थोरो इन पढ़ियो पे तो आऊं भी पढ़ी वेंदसि जेकॾहिं टाइम थई पावर थई तेल मुंहिंजो गाॾी मुंहिंजी मानी मुंहिंजी पाणी मुंहिंजो स्टेज वांजो टे मूंखे ॾे अव्वल खां वठी करे अलिफ लाम मीम खां वठी करे वन्ना जे सीन ताईं सॼो क़ुरान तो हिकु रात ते ॿुधाई वेंदो सा ऐं मूं जहिड़ो हिकु न 10 चवी 10 हाफ़िज़ वठी आणींदो सां 100 चवी 100 हाफ़िज़ वठी आणींदो सां ख़ुदा जो कसम 1000 हाफ़िज़ चवी 1000 हाफ़िज़ तोखे न ॿुटी मूरी ते गॾु करे ॾियां सभु जा सभु क़ुरान जा यादि हाफ़िज़ अलिफ लाम मीम खां जो शुरू थींदा वन्ना जे सीन ते हिकिड़ी ग़लती बि कान्हे इन करे ऐं पोइ दोस्तनि खे चवंदो आहियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असांखे न लतीफ़ साईं जी पिट न इमाम जी पिट
असांखे लतीफ़ साईं जी बि दुआ आहे, इमाम जी बि दुआ आहे। असांखे पिट कोन्हे, असांखे दुआऊं आहिनि। ईमान सां ॿुधायो, असीं हिते मौलवी जेके क़ुर पढ़ी असांखे ॿुधायूं पिया। हाणे असांखे माउ पीउ जी पिट हूंदी, दुआ हूंदी, उस्तादनि जी दुआ हूंदी, बदुआ हूंदी, ॻाल्हायो त सही, दुआ हूंदी। मुंहिंजा दोस्तो, इहो अव्हां जे मथां थोरो आहे देवबंदियुनि मौलवियुनि जो, देवबंदियुनि मौलवियुनि जो। असां आम माण्हुनि वटि वांदा आहियूं, मुला आहिनि वांदा, खायो पियो नड़ दियो सुता पिया मस्जिदनि में। मुंहिंजा दोस्तो तव्हांखे ॿुधायां, असां देवबंदियुनि जे मदरसनि जो हिकिड़ो बोर्ड अथो, मदरसनि जो हिकिड़ो बोर्ड आहे। हिन साल इन बोर्ड जे मातहत जिन शागिर्दनि मुल्क पाकिस्तान में क़ुरान पूरो कयो आहे यादि, उन जो अंग 1 लख मथे आहे, 1 लख मथे आहे। मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो, वठनि ॿिया बि था, वठूं असीं देवबंदी मौलवी बि था, ॿिया वठंदा आहिनि पंहिंजी ज़ात लाइ। असां देवबंदी जेकॾहिं वठूं था क़ौम जे बचनि जे लाइ, पोइ तव्हां ॾिसंदा हूंदा कि साईं मुंहिंजो मुर्शिद सगोरो अचे वियो, अॼु तव्हां हुनजी ज़ियारत बि कजो, उन सां मुलाक़ात बि कजो। मुर्शिद सगोरो घुरायो त सुभान अल्लाह, सदके वञा, सदके वञा। मुर्शिद सगोरो जो लथो गाॾी वञा, 15-20 ख़लीफ़ा साईं कासमी साहब वारी ॻाल्हि हुश हुश पकनि, हुश 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 हुश। मुर्शिद सगोरो आयो, अधु कलाक वेठो मर्दनि में, 3 कलाक वेठो माइनि में। वॾा जिन इन थियल, जिन बि आहिनि, तो ते वॾा ढोब आहिनि, कारो इल्म बि थियल आहे। हाणे माइनि जा मर्दनि जा कढे पियो जिन मुर्शिद सगोरो। 3 कलाक माइनि में जो वेठो, घरां निकितो पघर में शिम, साइडनि वारा खीसा फुल, अॻियां खीसा फुल, थेला फुल। हाणे ॿाहिरि वेठो मुर्शिद सगोरो कचारी में। मुर्शिद सगोरा तुंहिंजी वॾी महिरबानी, वॾा वड़, वॾा कुर्ब आए असांजे ॻोठ। मुर्शिद सगोरा भला 2-3 ॻाल्हियूं तोखां पुछा, नाराज़ त कोन थींदे? साईं भले भले पुछो। मुर्शिद सगोरा तोखे कसम आहे क़ुरान जो, तो अॼु फजर जी नमाज़ पढ़ी? न न न अहिड़ियूं ॻाल्हियूं न पुछो, वॾा चवंदा छॾो। अॼु ज़ोर जी नमाज़ तो पढ़ी? मुर्शिद सगोरा तोखे कसम आहे क़ुरान जो, रमज़ान जा 3 रोज़ा वाह, रातियूं नंढियूं ॾींहुं वॾा ऐं गरम, भला ॿिया रोज़ा तोखे पीराने पीर जे सदके माफ़। 3 रोज़ा भला तो रखिया जेके पाण सभई गॾिजी रखंदा आहियूं, 21 वारो रोज़ो, 27 वारो रोज़ो, पछाड़ी मोकिलाइण वारो रोज़ो, इहे 3 रोज़ा तो रखिया। साईं न, इहे कोन रखिया। तबियत मुंहिंजी ठीकु रहे नथी, पासनि में सूर थो पवे, आवाम खे फुरींदो, हुते पासनि में सूर कोन्हे। ओ हितां खां भॻो पियो वञे ठठे, हितां खां भॻो पियो वञे सखर। हलो मुर्शिद सगोरा छेला भला जेकॾहिं सकरनि जा मांगा हुआ कुर्बानी में, किथे भला तो पत्ती रखी? चे पत्ती कोन रखियमि, खलूं मुरीदनि खां वरितमि, गोश्त वरितमि, बाक़ी कुर्बानी कोन कयमि। फितरो 1.5 खां 200 रुपया हो, फितरो भला तो ॾिनू 1.5 खां 200 रुपया। चे फितरा वरितमि सही, बाक़ी ॾिनमि कोन। पोइ वरी मुरीद वटि हिकिड़ी फितल मेराण हूंदी आहे, 98 मॉडल, धिके स्टार्ट, कॾहिं हुते बीठल, कॾहिं हुते बीठल, कॾहिं हुते बीठल। मुरीद गाॾी जे पोयां लिखारायो आहे मुर्शिद जी दुआ। कंहिंजी दुआ? मुर्शिद जी दुआ। मुरीद घुमे पियो 98 फिटल मेहरान में, धिके स्टार्ट, हुन लिखारायो आहे मुर्शिद जी दुआ। मुर्शिद 1.5 करोड़ जी गाॾी में पियो घुमे, हू छा लिखाराए? उनखे मुंहिंजी सलाह आहे, उहो गाॾी जे पोयां लिखाराए मुरीदनि जी भींग। छा लिखाराए?
साईं असांजो मुर्शिद वॾनि खां ई अचनि पिया, वॾनि खां अचनि पिया। मुर्शिद अहिड़ो आहे मस्जिद पासे में आहे, उन मस्जिद में असांजो हिकिड़ो मौलवी वीचारो पढ़ाए पियो 8 खां 10,000 रुपया पघार ते। एॾी वॾी उन मौलवी जी महिनत, नियाणियुनि खे उन क़ुर पढ़ायो, छोकिरनि खे उन क़ुर पढ़ायो, हाफ़िज़ आलिम कई। ही मुर्शिद सुबुह जो 8 वॻे खां लथल आहे, चर्च जा सूटा, हिकिड़ी निमाज़ ते कोन आयो आहे। पाण खे ई मुला वणनि कंदा, पाण खे। ऐं वरी ॻोठाणा चवनि पिया साईं असांजो मुर्शिद आहे। हाणे तव्हां खां पुछा थो करियां, तव्हां फितरा ॾिना ईद वारा, जुमू पढ़ंदा आहियो, कुर्बानी कंदा आहियो, ॻाल्हायो दौर सां? कॾहिं कॾहिं का निमाज़ पढ़ंदा आहियो? ॻाल्हायो त सही, कॾहिं कॾहिं। ऐं सभिनी निमाज़नि जी ॻाल्हि कोन थो करे, कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो, पोइ हिन खां त वॾा मुर्शिद बि आहियो। शुरू थियो जेको बच्चनि खे क़ुर पढ़ाए उहो फिरियल आहे, ऐं जेको माण्हुनि खे फुरे उहो मुर्शिद आहे। सुभान अल्लाह, मुर्शिद है। ए मुझे दोस्तों शुक्र करो न देवबंदी मौलवियुनि खे जेके अवां जा बच्चा मुफ्त में था पढ़ाइनि। ॻाल्हायो दौर सां, लाखों रुपया ख़र्च है। या मौलवी जी ईमानदारी है, दयानतदारी है। पिन्नी किथां कणक, किथां उशर, किथां ज़कात, किथां खैरात, बच्चन के पालींदा। सुबह जो नाश्तो, बिन पार जी मानी, रात्रि मानी, रुपयो खर्च कोने। इन करे तव्हांखे गुज़ारिश ई है त अल्लाह जे वास्ते बच्चन के हाफ़िज़ आलिम करियो। ॻाल्हायो दौर सां। ऐं मुंहिंजा दोस्तो ॿी तव्हांखे गुज़ारिश इहा करणु आयो आहियां त क़ुर वारनि सां अव्हां जो प्यार हुजे, ताल्लुक़ हुजे, मुहबत हुजे। क़ुर वारनि सां अव्हां जो ताल्लुक़ हूंदो, मुहबत हूंदी, प्यार हूंदो, बच्चा नेक थींदा, बच्चा हाफ़िज़ आलिम थींदा। ठराइनि सां जेकॾहिं संगत हूंदी बच्चा ठराई थींदा। शराबियुनि सां जेकॾहिं अव्हांजी संगत हूंदी बच्चा शराबी थींदा। ज़ानियुनि सां जेकॾहिं संगत हूंदी बच्चा बेहया थींदा। इन जे करे तव्हांखे गुज़ारिश आहे आलिम सां संगत हुजे। आलिम सां संगत इंशाअल्लाह फ़ाइदे में रहंदी। ॻाल्हायो दौर सां, आलिम सां संगत फ़ाइदे में रहंदी। जमियतुल उलमा इस्लाम असां जे बुज़ुर्ग जी हिकिड़ी जमायत अथव, पाक साफ़ माण्हू इन जमायत में रहनि था। तव्हांखे इन जमायत जी पारत अथव, सम्झो पिया न ॻाल्हायो दौर सां। ऐं ॿी गुज़ारिश ई आहे मुंहिंजा दोस्तो, हिन क़ुर मजीद ते तव्हां हलो, अमल करियो। कॾहिं कॾहिं मुस्लमान वेही ॻाल्हि कंदा आहिनि, अलाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, अलाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी। हो चाचे वॾी कम वारी ॻाल्हि कई आहे। अलाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। 60-70 मुस्लमान वेठा आहिनि, इन्हनि मुस्लमाननि में कंहिंखे इहा ख़बर कोन्हे अलाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। चाचे कम वारी ॻाल्हि कई। हाणे तव्हां खां पुछा थो करियां, इहो कलमू पाण मुस्लमान सां नथो ठहे, इहो जुमिलो, इहा ॻाल्हि पाण मुस्लमान सां नथी ठहे। करे त कोली करे, भील करे, वाणियूं करे, ढेड करे, लाबारी करे। तव्हां मुस्लमान खां पुछा थो, अल्लाह साईं निमाज़ में राज़ी है नाराज़ है? रोज़े में राज़ी है नाराज़ है? ज़कात में राज़ी है नाराज़ है? दाढ़ी पटके में राज़ी है नाराज़ है? नबी जी सुन्नतनि ते हलण में राज़ी है नाराज़ है? ॻाल्हायो दौर सां। ज़िना में, चोरी में, व्याज में, निमाज़ न पढ़ण में, रोज़े न रखण में, ज़कात न ॾियण में, कूड़ में, ज़ुल्म में, ॻाल्हायो दौर सां नाराज़ है। हे क़ुरान रब जे मर्ज़ी जो नालो अथव। तुंहिंजी मर्ज़ी जी ख़बर मूंखे पए सघे थी। साईं फलाणी ॻाल्हि ॿुधायो, फलाणो वाक़ियो ॿुधायो, फलाणी आयत ॿुधायो, फलाणी सूरत ॿुधायो, फलाणो बयान ॿुधायो। मुंहिंजी मर्ज़ी जी ख़बर पए सघे थी। चांहि खपे, मानी खपे, ॿोड़ खपे, खट खपे, बिस्तरो खपे, कमरो खपे। कलमे वारो रब जे मर्ज़ी जी ख़बर कीअं पवे? हा, रब सोणे मुस्तफ़ा दे 30 सिपारनि जे सूरत में क़ुरान लाथो। क़ुरान रब जे मर्ज़ी जो नालो अथव। ऐं तव्हां सभिनी खां चंदो वठण आयो आहियां, चंदो। ऐं वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, अल्हम्दुलिल्लाह पोड़नि खां वधीक नौजवान हिन जलसे में अथव। अल्हम्दुलिल्लाह नौजवान असांजे लाइ फ़ख्रु आहिनि, एज़ाज़ आहिनि। ऐं तव्हां सभिनीनि जवाननि खां, पोड़नि खां, वॾियुनि उमिरियुनि वारनि खां, नंढड़ी टई खां या मुअद्दिबाना दरख़्वास्त थो करियां, गुज़ारिश थो करियां, चंदो अॼु तव्हां खां वठणु आयो आहियां।
निमाज़िन खां चंदो वठण आयो आहियां, तहजुद जो चंदो वठण आयो आहियां। ऐं जेके मुंहिंजा दोस्त वॾियुनि उमिरियुनि वारा निमाज़ में सुस्ती था